हक अल्लाह, हक अल्लाह, हक अल्लाह, हक अल्लाह, हक अल्लाह। अरे अल्लाह वाह, बाबा मां वॾो परेशान आ, मां वॾो परेशान आहियां। अच्छा खैर त आहे पुट? बाबा मूंखे पैसो आ, नौकरी आ, कारोबार आ, बिजनेस आ, पर मज़ो न आहे, खुशी न आहे बाबा। बाबा अल्लाह खैर कंदो, परेशान छो आहीं? अल्लाह दुख बि ॾींदो त सुख बि ॾींदो आहे। छा मसलो आहे पुट? बाबा तव्हांजो पूरे ॻोठनि मां 70 ॾींहं खां लगातार खां मूंखे नालो ॿुधण में आयो त हिकु ॻोठ में हिकु फ़क़ीर बाबा रहे थो जेको माना हथु ॾिसंदो आहे, त मां तव्हांखे पंहिंजो हथु ॾेखारणु आहे। हथ चओ हुकुम कर हथ ॾेखार बाबा। बाबा मुंहिंजो हथु ॾिस, मुंहिंजो नसीब ॾिस, मुंहिंजी क़िस्मत ॾिस त छा लिखियलु आहे, मुंहिंजी क़िस्मत छा थी चवे। वाह वाह माशा अल्लाह सुभान अल्लाह, 4 छोकिरियूं लिखियल आहिनि। सच्ची में 4 छोकिरियूं लिखियल थी? वाह बाबा वाह, मुंहिंजो त नसीब खुली वियो, ज़िंदगी थी। वाह बाबा तव्हांजो त वॾो कमाल। हिकिड़ो मिंट वाह, हिते वे ख़ुशि न थी। हिकिड़ी ज़ाल लिखियल आहे, 3 धीअरूं लिखियल आहिनि।